नाज़रीन, अमेरिकी अख़बार वॉशिंगटन पोस्ट पंहिंजी हिकु रिपोर्ट में ॼाणायो आहे त अमेरिका इसराइल खां आगाह कयो आहे त हिज़्बुल्लाह सां जंग करण जी सूरत में नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो पवंदो। उन सिलसिले में अमेरिकी सदर इसराइल ऐं हिज़्बुल्लाह विच में जंग शुरू थियण खां रोकण लाइ पंहिंजे अहम इत्तेहादनि खे विच ओभर मोकिलियो आहे। पेश आहे अली सिंधी जी हीअ रिपोर्ट। अमेरिका इसराइल खे हिज़्बुल्लाह सां जंग में नाकामीअ खां ख़बरदार करे छॾियो आहे। अमेरिकी सदर इसराइल ऐं हिज़्बुल्लाह विच में जंग शुरू थियण खां रोकण लाइ पंहिंजे अहम इत्तेहादनि खे विच ओभर मोकिलियो आहे। इहा दावा अमेरिकी अख़बार वॉशिंगटन पोस्ट पंहिंजी हिकु रिपोर्ट में कई आहे। अख़बार अमेरिकी दिफ़ाई इंटेलिजेंस एजेंसीअ जो हवालो ॾींदे हिन रिपोर्ट में चयो आहे त अमेरिका इसराइल खे हिज़्बुल्लाह सां जंग में नाकामीअ खां ख़बरदार कयो आहे। इहा रिपोर्ट उन वक़्तु आई आहे जॾहिं इसराइल चयो आहे त इहो लबनान में हिकु वॾो फ़ौजी ऑपरेशन शुरू करे सघे थो। रिपोर्ट मूजिबि अमेरिकी इख़्तियारनि खे ख़दशो आहे त इसराइली वज़ीर आज़म बेंजामिन नेतन्याहू तरफ़ां 7 अक्टूबर ते हमास जे हमले खे रोकण में नाकामीअ ते थींदड़ तनक़ीद ते पंहिंजे सियासी बका लाइ ग़ज़ा में जारी जंग खे लबनान ताईं वधाए सघे थो। अमेरिकी इंतिज़ामिया तरफ़ां इसराइल खे आगाह कयो वियो आहे त जंग खे लबनान ताईं पखेड़णु ख़तरनाक साबित थी सघे थो। अमेरिकी उहिदेदारनि मूजिबि इसराइल इम्कानी तौरु हिज़्बुल्लाह सां जंग खटण में कामयाबु न थींदो, छो त ग़ज़ा में कारवायुनि जे कारण इसराइल जी फ़ौजी सलाहियत घटिजी चुकी आहे। इन सिलसिले में अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो चवणु हो त तकरार जी पखेड़ इसराइल ख़िते या दुनिया जे मफ़ाद में नाहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो त अक्टूबर में हमास जे हमले बाद इसराइली इख़्तियारियूं हिज़्बुल्लाह ख़िलाफ़ कारवाईअ ते ख़्यालनि जी ॾे वठि करे रहियूं आहिनि, पर अमेरिका मुसलसल मुखालिफ़त करे रहियो आहे, छो त ईअं करण सां ईरान बि हिन जंग में शामिल थी वेंदो ऐं अमेरिका खे बि इसराइल ॾांहुं फ़ौजी रद अमल ज़ाहिर करणो पवंदो। अमेरिकी इख़्तियारनि खे ख़दशो आहे त इसराइल ऐं लबनान विच में जंग तबाही आणे सघे थी, छो त हिज़्बुल्लाह माज़ीअ जे मुक़ाबले में हाणे वधीक ॻरनि हथियारनि सां लैस ग्रुप बणिजी चुको आहे।